नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त हुकूमत पारां जमायतुल उलमा इस्लाम सां ॻाल्हियुनि में नाकामी जी सूरत में मौलाना फज़ल रहमान खे नज़रबंद करण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। आला सतह जे इजलास में हुकूमत वफ़ाक़ी गादी वारे शहर में जमायत उलमा इस्लाम धरणे खे रोकण जो फ़ैसिलो कयो वियो। पोइ हुन जे लाइ छो न JUI जे आला क़यादत ख़ासि तौर ते हुन जे अॻुवाण मौलाना फज़ल रहमान खे नज़रबंद छो न करणो पवे। घरू वज़ारत में मौजूद आला ज़रियनि नालो ज़ाहिर न करण जी शर्त ते ॿुधायो आहे त मौलाना फज़ल रहमान खे 31 अक्टूबर खां अॻु नज़रबंद करे सघिजे थो। ज़रियनि मूजिब फज़ल रहमान खे अक्टूबर जी आख़िरी 4 ॾींहंनि 26 अक्टूबर ते गिरफ़्तार करे सघिजे थो, छो जो 25 अक्टूबर ते जुमो आहे। हुकूमत जुमो अल मुबारक खां अॻु मौलाना फज़ल रहमान खे गिरफ़्तार करण जो ख़तरो नथी खणी सघे, छो त अगरि हिन खे जुमे खां पहिरीं नज़रबंद न कयो वियो त JUI मस्जिदनि जी ताक़त इस्तेमाल करे सघिजे थी। ज़रियनि जो चवणु आहे त JUI जे 8 आला अॻुवाण खे 9 MPA तहत 3 खां 9 ॾींहंनि जे लाइ नज़रबंद करे सघिजे थो, छो जो पार्टी जे सरगर्म कारकुननि खे घरू वज़ारत जी हिदायत ते सूबाई ऐं वफ़ाक़ी कानून लागू कंदड़ इदारनि जे तरफ़ां तयारु कयल कास्ट मूजिब गिरफ़्तार करे सघिजे थो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।